सिंध कुदरती हुस्न सां मालामाल आहे, पर जेकर सिंध जे क़दीम मुआगन जी ॻाल्हि कयूं त रनीकोट ऐं उन खां पोइ उमरकोट वारो क़िलो ऐं तव्हांजे अॻियां आहे। जॾहिं हींअर असां कोटड़ी जी क़िले में मौजूदु आहियूं साफ़ ई सत सां, ऐं उनखां पोइ ॿिया जेके शहरी ऐं जेके सियाह मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अव्हांखे मुकमल तौर ते तफ़सील मुहैया कंदासीं। दोस्तनि सां गॾु कोटड़ी जी क़िलो घुमण जो मौक़ो मिलियो, ॾाढो घुमी मज़ो आयो। तमामु ज़बरदस्त हिते जेको सकाफ़ती हिकिड़ो विरसो आहे, सिंध जी हिकिड़ो सकाफ़ती माॻ आहिनि, जंहिंजे करे असीं सिंधी माण्हुनि खे घुमणु घुरिजनि, हिन जी हिस्ट्री मालूम करणु घुरिजे त हीउ केतिरो पुराणो आहे, केतिरो क़दीम आहे, हिन हिस्ट्री छा आहे, हिते छा हूंदो हुयो। सो ॾाढो मज़ो आयो। सो काश हिते को अहिड़ो माण्हू हुजे जेको हिन सॼी सूरत हाल बाबति असांखे ब्रीफ कंदो वञे त वधीक बहितरु थिए। ऐं वॾी महिरबानी बादशाह जान जी जे असांखे हिन में क़िले में घुमण जूं शयूं यादगार महफ़ूज़ कयूं आहिनि। हिन कोटड़ी जो यादगार हीउ क़िलो असां जेको घुमियो आहे उन में असां ॾाढो इंजॉय कयो आहे त सिंध जेकी आहे उहा मालामाल आहे ऐं सकाफ़ती शयूं असांजो वरसो। ऐं हीउ जेको कोटड़ी जो क़िलो आहे हीउ तक़रीबन मर्कज़ आहे घुमण जो। असीं ॾाढो हिन घुमण खां पोइ मुतासिर थिया आहियूं। हीअ असांजी मेहरान टीवी जो सथो हुयो मुकमल दोस्त, उन्हनि सां गॾु आहियां। थैंक यू सो मच। असांजो खैरपुर में मेहरान टीवी जी मीटिंग हुई, उन खां बाद में दोस्तनि चयो त कोटड़ी जी ओॾे जेको आहे त हिकिड़ो सिंधी सकाफ़ती ऐं क़िलो आहे जेको मीरनि जो क़िलो सॾिबो आहे, उन ते घुमण जे हिसाब सां आयासीं ऐं महसूसु कयोसीं त वाक़ई सिंध में हिकु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सकाफ़त खे ज़ाहिर कनि थियूं, पर उहे बेध्यानु पियूं आहिनि। पर उन्हनि ते को बि न को तरक़ियाती कमु कया वञनि था, न वरी उनखे को सिंगारियो वञे थो। पर असां सिंध हुकूमत खे अपील कंदासीं त हिन कोटड़ी जी में जेको मीरनि जो क़िलो आहे त उन ते तरक़ियाती कमु करायो वञे त जीअं सिंध जा माण्हू हिते घुमी अचे ऐं सुकून वठनि। कोटड़ी जी बाबति तव्हां छा चवंदव जो घुमण आया त कोटड़ी जी असांजे मीरनि जो क़िलो हुयो को टाइम खां वठी, ऐं हिन जा जेके मुख़्तलिफ़ जेके जॻहियूं हुयूं हिन वक़्तु मक़सदु हिन ते कमु न थियण जे करे उहो मज़ो कोन्हे को, न त हिन जो जेके आहे त सूरत हाल हिन खे सुठो बणाइण जे लाइ सिंध हुकूमत जेको आहे त हिन ते को अहिड़ा कमु कराइनि जंहिंजे करे सुठो लॻे ऐं ॿाहिरियों जेके माण्हू अचनि था पिया दिलचस्पी जे हिसाब सां घुमण जे लाइ त हिन में कमु कराए ऐं सुठो हिन में नज़ारो रखियो वञे। सिंध जे सकाफ़ती अञाण ऐं क़ौमी विरसे कोटड़ी जी ते असां मौजूदु आहियूं, जिते कई मीरनि जा बादशाह हिन खे तख़्तगाह बणाए पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा रहिया। ऐं जॾहिं त काफ़ी जेके सो मीर टालपुर जेके सो हुकुमरान रहिया ऐं हुकूमत कंदा रहिया ऐं हिन ई क़िले ते पंहिंजा जारी फरमान सादिर कंदा हुआ। कॾहिं कंहिं नौकरशाही खे मुख़्तलिफ़ कमनि जे लाइ लॻाइण लाइ ऐं काफ़ी पॉलिसियूं ठाहे उन्हनि खे जेके सो पूरे पंहिंजे खिते में लागू कंदा हुआ। जॾहिं त कई बादशाह मुख़्तलिफ़ दुनिया जे बादशाहनि सां ॼमी करे मुक़ाबिलो कंदा रहिया हुआ। अॼु हुन तारीख़ी विरसे ते हींअर असां मौजूदु आहियूं, जिते असां मुख़्तलिफ़ धुरियुनि खां या मुख़्तलिफ़ सियाहनि खां असां व्यूज़ वरिता ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि तारीख़ी जेके सो हिन क़िले जे हवाले सां जेके सो ॼाण मुहैया कई। क़िले ते घुमी करे ख़ूब लुत्फ़ अंदोज़ बि थिया। जॾहिं त सिंध हुकूमत तरफ़ां जेका सो अदम दिलचस्पी ऐं बेध्यानी जो जेको सबबु बणियल आहे उन ते बि छो छंडिया त अगरि जे हीउ साॻियो ई कोटड़ी जी वारो क़िलो पंजाब या बलूचिस्तान जे कंहिं इलाइक़े में हुजे हा त उहो ख़ूब सुहिणे अंदाज़ सां सजायो वञे हा। साथी रिपोर्टरनि सां गॾु बादशाह जान, कोटड़ी जी सिंध।